गुरु नानक देव महाराज जन वया घुमंदे घुमंदे हिकिड़ी माता चयो बाबा असांजे घर खीर पियो। ठीकु आहे मां ठाहे वेठा अंदर वही खीर काढ़ियई त खीर जीअं विझे पई बढ़िया काढ़े करे ड्राई फ्रूट विझी करे त उन में जेकी मलाई आई उहा लहंदी पई वञे। खीर वधीक हुयो कुछ ऐं वधीक मलाई लही वई त अंदर वो पंहिंजो कमु पई करे, ॿाहिरि गुरु नानक देव महाराज वेठा त मुख मां निकिरियो अरे अरे। छा निकिरियो? अरे अरे। ऐं उहा मलाई थोड़ी कढी छॾी, भई वधीक हली वई। गरम खीर अची करे गुरुनि जे साम्हूं रखी, सतगुरु मुस्कुराए वेठा। फल खाधऊं, प्रसाद खाधऊं, खीर न पीतऊं। अरे बाबा असली त खीर तव्हांजे लाइ ठाहियो आहे, इहो खीर पियो न। मुस्कुराइनि था। अंतर्यामी सतगुरु चवनि था मां सभु स्वीकार कयो आहे मां, पर खीर इहो न पीअंदुमि। छो? खीर लाइ त तव्हांखे वठी आयुमि। चई हिन में कुझु मिक्स कयो आहे, तूं मिलाए छॾियो आहे। छा मिलायो आहे? कुझु न मिलायो आहे। काजू किशमिश बादाम ॿियो कुझु न मिलायो आहे। माता यादि कर अंदर ॿियो बि कुझु मिलायो अथई। छा मिलायो आहे? चई हिन में अरे अरे मिलाई अथई। छा मिलायो अथई? अरे अरे। मतलब मां न सम्झम कि अरे अरे त तूं चए, पर अरे अरे चवण जो अर्थ इहो आहे कि ओॾी महिल तुंहिंजी थोड़ी कंजूसी अची वई। वधीक मलाई वञे पई ऐं तूं रोके वरिती, और रोके ई न, मुख मूं अरे अरे इन करे निकिते त अरे त वधीक तो हली वञे, एतिरो थोड़ी न ॼणो आहे। त जाते ब्रेक अची वई अश्रद्धा जी, उदारता न थी, त हे प्रसाद असां स्वीकार नथा करे सघूं। केवल पदार्थ भेंट न कबो आहे। चओ हरे राम। जेके खे दान ॾिनो तव्हां, काथे सेवा कई, मान लो 1000 रुपयो दान कयो त 1000 रुपए सां गॾु पूरे 1000 रुपए जे त्याग करण जी भावना बि हुजणु खपे। एतिरी उदारता हुजे। अक्सर ईअं थींदो आहे चंदे में माण्हू पैसा त ॾींदा आहिनि पर स्वीकृति न ॾींदा आहिनि। मजबूरीअ में चंदो ॾींदा आहिनि त उनजी एतिरी महत्ता कोन्हे। ओतिरो लोभ बि छॾियऊं। चओ हरे राम। कई बार दान मजबूरीअ में बि त करणो पवंदो आहे। करणु न चाहींदा आहियूं कंहिं माण्हूअ जे करे, या कोई संत अहिड़ा बि हूंदा आहिनि कराए वठंदा आहिनि, कर भैया हेॾे दान कर। चओ हरे राम। त इहा बि त ॻाल्हि आहे त अहिड़े दान जो महत्व न हूंदो आहे। गुरु नानक देव महाराज उहो खीर न पीतो। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव।